अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई खबर शामिल कंदासीं मटियारी मत मटियारी में मीरपुर साकरो टाउन कमेटी चेयरमैन इकबाल खासकेली मटियारी में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां मुंहिंजे ख़िलाफ़ मीडिया तोड़े सोशल मीडिया ते मनफ़ी प्रोपेगेंडा कई पई वञे जंहिं सबबि मुंहिंजी इज़त मजरू थी रही आहे। हिन चयो त मूं पंहिंजे दौर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि जंहिं खां ख़ौफ़ज़दा माण्हू मूं मथां इल्ज़ाम लॻाए मुंहिंजी सियासी साख खे नुक़सान पहुचाइणु चाहिनि था। हिन चयो त मुंहिंजी मीरपुर साकरो जे वाइस चेयरमैन मोहम्मद हसन कुंबर कुझु ॾींहं अॻु ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे मूं मथां इल्ज़ाम लॻाया। असल में हिन पाण पंहिंजे मनपसंद ठेकेदारनि मूंसां मिली भगत करे आवाम जा पैसा हड़प कया आहिनि ऐं सिनस वेझा रिश्तेदार शहर अंदरि समाजी बुरायूं मंशात फिरोशी करे रहिया आहिनि जिन मां हिकु शख़्स खे मूं साग सुधो पकड़े पुलिस हवाले कयो हो। जंहिं बाद हिन मचरजी मुंहिंजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। आऊं पीपल्स पार्टी जो अतनाक वर्कर आहियां, आवाम जी ख़िदमत ते यकीन रखां थो। चयो त मूं मथां इल्ज़ाम लॻाया विया आहिनि ऐं इल्ज़ाम लॻनि ख़िलाफ़ मटियारी पुलिस कोर्ट सगोरी सां रिजू कयो आहे। अहिड़नि इल्ज़ामनि जी जुडिशनल इंक्वायरी कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।